अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी जॾहिं झुड़ थींदो हो न जॾहिं ककर ईंदा हा बादल ईंदा हा नबी साईं जन ॾाढा ॾुख वारा थींदा हा कॾहिं घर में अंदरि वञनि कॾहिं ॿाहिरि निकिरनि अर्ज़ु कयूं साईं हे त मींहुं वसंदो ॾुकर मां फिरी करे सुकर थी वेंदो अवां छो था ॾुख वारा थियो पाण फरमाइश अॻी उम्मतां बि ईअं चवंदा हा झुड़ थी वियो आहे बादल अची विया आहिनि हाज़ा आरिज़ मुमतिरुना हाणे असां ते मींहुं वसंदो ॾुकर मां फिरी सुकर थींदो पर तॾहिं ख़बर पवंदी हुई मींहं जो वसंदो त नांगनि ऐं विछुनि जो मींहुं वसी पवंदो हो अलाह खां दुआऊं घुरो रो रब साईं जे दरबार में अबाए रोअण जो जान आहे खिलण जो जान न आहे खिलंदासीं तॾहिं जॾहिं खटे करे जन्नत में हलंदासीं ऐं मां अर्ज़ु कयो अल्लाह नबी साईं जे करे वरी बि रहम कयो अथव अॻी उम्मतनि जी ख़बर अथव हिकु गुनाह पूरो बि न कनि अधु गुनाह जंहिंखे चइजे कनि न जीअं क़ुर पाक में ईंदो आहे यहूदनि खे अल्लाह साईं हुकुम कयो त छंछर जे ॾींहुं मच्छी न मारीजो हुननि वरी छा कयो छंछर ॾींहुं मच्छी न मारियऊं पर मच्छी उते जमा थींदी गॾु थींदी ही वापसी वारो दॿ बंदि कयूं आचर ते अची मच्छी मारियऊं हाणे कयूं अधु गुनाह मारियऊं कोन छंछर ते पर अल्लाह साईं जो क़ुर जो बयानु कयो राति जो सुम्हिया त इंसान हा रब जो क़ुर लफ़्ज़ अचे थो फकुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन रात जो सुम्हिया त इंसान हा सुबुह सां उथिया त भोला ऐं बांदर थी विया हिकिड़े गुनाह पूरो बि न कयूं रात जो सुम्हिया इंसान सुबुह सां भोला बांदर थी विया हे त नबी साईं जी दुआ आहे न बा जंहिं उम्मत जे बारे में हर हाल में रातिनि जो जागी करे दुआयूं घुरियूं आहिनि हिकु ज़ईफ़ रिवायत आहे पकी न आहे सुभाणे मथां चओ त मौली साहिब खां पकी रिवायत बयानु कई न ज़ईफ़ हिकिड़ी रिवायत आहे त हिकु दफ़े हज़रत जिबरील अमीन ऐं मीकाइल अलैहिस्सलाम नबी साईं वटि आया जिन अची अर्ज़ु कयो साईं असां तव्हां ॾे अर्ज़ु खणी आया आहियूं इहो क़बूलु पवे असां अर्ज़ु खणी आया आहियूं हेॾे ख़्यालु कयो असां अर्ज़ु खणी आया आहियूं इहो अर्ज़ु क़बूलु पवे साईं जन फरमाइनि था कहिड़ो अर्ज़ु खणी आया हो चए साईं जॾहिं अलाह ॿारनि ते नाराज़ थींदो आहे न अलाह ॿारनि ते कावड़ कंदो आहे ग़ज़ब में ईंदो आहे अर्श बि ॾकंदो आहे असां मलाक बि ॾकंदा आहियूं हाणे तोॾे अर्ज़ु खणी आया आहियूं त जेको उहद जे मैदान में तो मुहम्मद करीम जो ॾंदु मुबारक शहीद थियो हो न वो शहीद थियल ॾंदु मुबारक ॾे त रब खे ॾेखारियऊं अलाह जो रहम घटिजी अलाह जी कावड़ घटिजी वञे ग़ज़ब घटिजी वञे नबी साईं फरमाइनि था मलाको ॿुधो हे मां इन लाइ ॾंदु मुबारक शहीद थियल रखियो आहे त क़यामत ॾींहुं अलाह मुंहिंजे उम्मत ते कावड़ कंदो इहो ॾंदु मुबारक ॾेखारे करे मां पंहिंजे उम्मत ऐं कावड़ खे माफ़ु कराईंदुसि उन जे करे महिरबानी थी ढकिया पिया थी नथा ऐब ज़ाहिर थियनि पर अचो अलाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अलाह खे मां पहिरें नंबर ते अवां जे आॾो क़ुर पाक जे सूरत यासीन जे आख़िरी हिसे मां आयत पढ़ी अथमि जंहिंमें अलाह साईं पंहिंजी तौहीद बयानु कई आहे अबा क़ुर पाक में नज़र कंदो न रब साईं वधि में वधि पंहिंजी तौहीद बयानु कई आहे ऐं अलाह जी महिरबानीअ सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम हे बि तौहीद वारनि जी जमात अथव नेकनि सालनि जी जमात अथव पर मां ईअं बि अर्ज़ु कयां त हक़ वारनि जी जमात अथव भलारनि जी जमात अथव तौहीद वारनि जी हाणे पुछूं अलाह जे क़ुर खां तौहीद जे बारे में इन आयत सगोरी में रब जो क़ुर चए थो फसुबहानल्लज़ी बियदिही मलकूतु कुल्लि शैइन मलकूतु कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन फसुबहानल्लज़ी ज़ात पाकुनी अल्लाह जी शिरक खां पाक आहे चओ सभई अल्लाह जी ज़ात शिरक खां पाक आहे चओ ॾाढा चओ शिरक खां
भाईचारे खां, अबे अम्मा खां, औलाद खां, मिट माइटनि खां, सभई चओ त वहदहु ला शरीक अलाह जी अकेली ज़ात आहे। सभु कुझु उन जे वस में आहे, मर्ज़ी उन जी हलंदी, तव्हां असांजी मर्ज़ी न हलंदी। मींहुं वसाए देरि ई कोन्हे, ॾिठव का देरि बि थी वहा। अलाह जा ॾो अमर अथव, हुकुम अथव, छो त मथां को दुनिया जो कमु करे त वक़्तु लॻी सघेसि थो। पर रब साईं क़ुर पाक में पंहिंजे तौहीद में लफ़्ज़ बयानु कंदे फरमाईं इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। फरमाईं मां त जंहिं शइ जो कमु कंदो आहियां चवंदो आहियां कुन थी पओ, फयकून उहा शइ उते जो उते थी पवंदी आहे। ॿेली अलाह खां अचो, अलाह जे दरवाज़े ते गुनाहनि खां तौबा कयो, अलाह खां माफ़ी घुरो, अलाह जी रहमत में उमेद रखो। अबा अलाह जी रहमत जेकी अथव न सभ खां वॾी अथव, हर शइ खां वॾी अलाह जी रहमत अथव। हिकिड़े ऑफिसर माण्हू जो वाक़ियो लिखनि था, अंग्रेज़ी पढ़ियल हो, ऑफिसर हो, वरी पुट खे क़ुर जे तालीम लाइ मदरसे में छॾियईं त ॿिए क़ुर पाक पढ़े को आलिम थिए, हाफ़िज़ थिए। हुन पढ़णु शुरू कयो, हुनखे अलाह जी तौहीद सम्झ में अची वई, अलाह जी ताक़त सम्झ में अची वियसि। छो त मदरसे में हलंदो, अहिड़े माहौल में हलंदो त ओड़ो ई सबक़ु मिलंदो न भाउ। हिनखे तौहीद सम्झ में अची वई, अलाह जी रहमत हिनखे सम्झ में अची वई। आयो ॻोठु घुमणु, पीउ खे चवणु लॻो अबा मूंखे कंहिं वाटर ते त वठी हल। थींदो आहे न भाउ, वाह वाटर, भरिसां वाटर वहे पियो उते वठी वियुसि। चवा ॿुधाए हिन वाटर खां को वॾो वाटर थी सघे थो? चई हा भाउ, कादी वाह वरी हिन खां बि वॾो आहे। वरी कादी वाह ते वठी वियुसि। चवा हिन खां को वॾो? चए जेको घोटकी फीडर आहे न इहो वरी अञा हिन खां वॾो आहे। वरी उते वठी वियुसि। चवा हिन खां को वॾो? चए हिन खां वॾो अंदरि कचे में दरिया हुआ, दरिया ते वठी वियुसि। चवा न दरिया खां को वॾो? चए हा भाउ आहे पंधु परे। चए हलणो पवंदई। चए किथे? चए कराची में समुंड आहे, उहो हिन खां बि वॾो आहे। चए हल मूंखे ॾेखार। वञी समुंड ॾेखारियसि। चए वॾे में वॾो हे समुंड आहे, हिन खां वॾी का शइ कोन्हे का। पुटु चवणु लॻुसि अबा भला मां ॿुधायां हिन समुंड खां वॾी शइ आहे? चए ॿुधा। चए अलाह जी रहमत जेकी आहे हिन समुंड खां बि वॾी आहे। हुजे अलाह साईं में यकीन, तॾहिं अलाह साईं क़ुर पाक में गुनाहगार ॿारनि सां हिन अंदाज़ में ॻाल्हायो। उते लफ़्ज़ बयानु कंदे फरमाईं कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अलाह जी रहमत में नावेद न थियो, कसाऊं कांडाऊं जहिड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभु चओ त अलाह जा रखो। अलाह जे रहमत में उमेद नाउमेद न थियो, उन खे ॿाॾायो, सॼो पंहिंजे मालिक अलाह खे। ऐं अलाह जे दर खां मथे कोई दर कोन्हे वठो। अब आहे को ॿियो दर जिते हलूं, अलाह जे दर खां मथे कोई दर कोन्हे। अलाह जे बारे जो वाक़ियो लिखनि था, हुन पंहिंजे किताब में लिखियो आहे त मां अरफा जे मैदान में बीठो आहियां। अरफा जे मैदान में बीठो आहियां, मुंहिंजे भरिसां अची करे मूंखां हिकिड़ो पुछे पियो, चए अलाह जा बाना भला ॾे ख़बर हिकिड़ो मसइलो पुछा कंहिं ॾसींदे? चयो मांसि ईंदो त ॾसींदोमांइ। चए मसइलो इहो आहे त मूंखे 7 साल आहे मां हज ते ईंदो आहियां, काबतुल्लाह जो तवाफ़ कयां, उमिरो थी वञे, सफ़ा मरवा में डोड़ंदो आहियां, मुज़दलिफ़े में राति गुज़ारियां, अरफ़ात में हाज़िरी ॾींदो आहियां। पर 7 साल मुंहिंजे कननि ते हिकिड़ो हाथी आवाज़ु ईंदो आहे, फलाणा पुट फलाणे जा, मां अलाह तो ते नाराज़ आहियां।
मां अल्लाह तो ते ॾंदरियल आहियां, मां तोसां कावड़ियल आहियां। तूं 7 साल जेका इबादत कई आहे न, तुंहिंजी काई इबादत क़बूल ई कोन्हे का। ईअं बि ऐलान थींदो आहे, मुंहिंजे काबतुल्लाह जो तवाफ़ न कंदो कर, मूंखे तुंहिंजे उमिरि करण जी ज़रूरत कोन्हे का। मुंहिंजे सफ़ा मरवा में न डोड़ंदो कर, तुंहिंजे डोड़ण जी ज़रूरत न आहे। अरफ़ात में बि न ईंदो कर। हाणे बि ऐलान थियो त अरफ़ात जो मैदान छॾे हलियो वञ। ॿुधाए त बुज़ुर्ग मां छा कयां? बुज़ुर्ग जे सबा भलो थी त इहो मैदान छॾे वञ। मतां रब तो ते नाराज़ आहे, ॿियनि ते न नाराज़ थी पए। तो ते कावड़ियल आहे, मतां ॿियनि ते न कावड़जी पए। भलो थी त मैदान छॾे करे हलियो वञ। उहो नौजवान अखियुनि खां पाणी आरे रोई करे चएसि थो, बुज़ुर्ग तूं बि चवे थो मैदान छॾे करे हलियो वञ। भला ॿुधा उहो ॿियो कहिड़ो मैदान आहे जो रुठल रब साईं मूंसां पियो चए, मूंखे त ॿियो को मैदान ई नज़र नथो अचे, मूंखे त ॿियो को दर ई नज़र कोन थो अचे। हे त मालिक 7 साल इबादत क़बूल न कई आहे, पर 70 साल इबादत क़बूल न कंदो तॾहिं बि रब जो दर छॾे ॿिए जे दरवाज़े ते मां न वेंदुसि। हाथ बि आवाज़ आयो, बुज़ुर्ग इन नौजवान खे भाकुर पाए मुबारक ॾेसि, चवेसि मां अल्लाह तुंहिंजे 7 सालनि जी इबादत क़बूल करे छॾी आहे। अबा रब परचे उनजी आलियो का देरि कोन्हे का, पर परचंदो बि तॾहिं जॾहिं माण्हू अलाह जे घर में ईंदो न बा पढ़ंदो अलाह साईं जी निमाज़। बाग बि केतिरा ॿुधंदा आहिनि, निमाज़ ते न ईंदा आहिनि। अबा जेको बाग ॿुधी निमाज़ ते न अचे न, अलाह जी इन माण्हूअ ते एॾी कावड़ अथव, अलाह जी इन जे मथां एॾी कावड़ अथव, मथां ॿिए कंहिं गुनाहगार ते एॾी कावड़ न हुजे। हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे, मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी नौजवान औरत आई, चवणु लॻसि मूसा अलैहिस्सलाम मूंखां गुनाह थी वियो। सम्झे थो न मूसा अलैहिस्सलाम गुनाह? चए मां सम्झो। चए पोइ? चवणो गुनाह जे करे मूंखे हमल थी वियो, हमल खां पोइ मूंखे बच्चो ॼायो, अॼु मां उन बचे खे क़तल करे थो ॾे आई आहियां। हाणे रब खां दुआ घुर अलाह मूंखे माफ़ु करे। मूसा अलैहिस्सलाम चयसि भॼ हितां, हिकु त गुनाह कई ज़िना जो, वरी ॿियो बचे खे क़तल कयई, 2 गुनाह कयई, तुंहिंजे अलाह माफ़ी कोन्हे का। भॼी वञ, मतां तुंहिंजे करे अज़ाब न अचे, असां बि न वठिजी वञूं। औरत हली वई, रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे मूसा करीमुल्लाह खे चओ छो हिन खे मोटायई? साईं 2 गुनाह हेॾा सारा कई, हिन लाइ माफ़ी कोन्हे का। रब फरमायो मूसा अलैहिस्सलाम इन जे लाइ माफ़ी थी सघे थी, पर जेको बाग ॿुधी मुंहिंजे निमाज़ ते न ईंदो आहे, मां रब वटि उन जे लाइ माफ़ी कोन्हे का। किथे माण्हू जान ॾेई छॾींदो? ॾेई सघंदो? वाह। ॿिए अलाह जी निमाज़ पढ़ो, अचो अलाह जे दरवाज़े ते। हज़रत हुसैन साईं मैदान करबला में बि अलाह जी निमाज़ न छॾी आहे। जिथे तीरनि जी बरसाति, तलवारनि जे साए में अलाह जी निमाज़ न छॾे, ऐं तव्हां असां वरी ईअं निमाज़ छॾियूं बीठा आहियूं। चइबो को तव्हांखे वरी करबला खां को वधीक मैदान थी वियो आहे। अॼु वाइदो कयो अलाह जे घर में, कि अलाह जे ॿारनि जी महिनत आहे, मोहतरम फैज़ साहब जी महिनत, ॿी नौजवान जी महिनत आहे, क़ुर पाक जी महिनत कयूं। अबा मींहुं सभु कुझु वस अलाह जो आहे। ईअं न आहे ॾुख न कयो त अलाए सवाबु मिलंदो, अलाए न, अलाह वटि सवाबु पूरो अथव। छो त मालिक साईं क़ुर पाक में वाइदो कयो आहे। दुनिया वाइदा करे फिरी सघे थी, अलाह जो वाइदो सचो आहे। उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई फमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व आज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। माना तो नेकी कई मिन, या अरबी में चइबी आहे तबईज़ी, जंहिंजी माना कुझु नेकी कयई, पूरी बि न कयई, पर अल्लाह क़यामत ॾींहुं तोखे ॾेखारींदो त जबल खां वॾी नेकी हूंदी। अबा अमल थोरो, सवाबु घणो। हज़रत अली साईं खे नबी साईं
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े फरमाया मुर्तज़ा रात जो सुम्हंदो आहे न 5 अमल करे पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली से अर्ज़ु कयो साईं कहिड़ा 5 अमल? पहिरें नंबर ते फरमायूं रात जो सुम्हे न 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर। छा बा 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर। साईं ॿियो कहिड़ो अमल कयां? फरमाइनि था जन्नत जी क़ीमत ॾेई रक़म अदा करे पोइ सुम्हंदो कर। साईं टियों कहिड़ो अमल कयां? फरमाया त ॿ ॼणा पाण में विढ़ियल हुजनि उन्हनि जो सुलह कराए ख़ैरु कराए ठाह कराए पोइ सुम्हंदो कर। साईं चोथों कहिड़ो अमल कयां? फरमाया त राति में हिकु हज हिकु उमिरो करे पोइ सुम्हंदो कर। साईं पंजों कहिड़ो अमल? फरमाया त राति में 10 क़ुरान जा ख़तम पढ़ी पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली साईं अर्ज़ु कयो साईं मां ग़रीब ऐं मिसकीन 4000 दीनार किथां आणियां ख़ैरात कयां? पाण फरमाया त ॾाढो आसान थी। साईं कीअं? फरमाया त सूरत फातिह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां वठी वलज़ालिन ताईं 4 दफ़ा पढ़ंदे ॼण तो 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात कया आहिनि। पोइ भाउ इहो अमल कंदव न कंदव? मां त दिलि सां थो चवां छड़ो इहो अमल हिकिड़ो कयो न ॼणे अलाह जे बाननि जी महिनत पोइ हिन मींहं में बारिश में वरी वेही अलाह जे घर में मस्जिद में क़ुरान ॿुधो था। अञा काफ़ी उलमा किराम बि आहिनि ॿुधंदव क़िस्मत सां मोकिया थींदा आहिनि। ॾुख वींदो आहे भला ॾुख अचे अबा ईमान वारे खे ॾुख वींदो अथव। हिकिड़ा वरी चवंदा छो थो ॾुख अचे? अबा ॾुख ॾींदो आहे अलाह त गुनाह मेटींदो आहे। हतां हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे कंहिं माण्हूअ जा पैसा सॼे खीसे में पिया आहिनि भुली करे खॿे में ॻोल्हियईं न रब इन तकलीफ़ जे करे बि 3 महीननि जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। कहिड़ो भला ॾुखियो कंबा? हेॾो न ॻोल्हियईं हेॾे ॻोल्हियईं एतिरी बि अलाह खे तव्हांजी तकलीफ़ जो क़दुरु आहे इज़त आहे। हेॾे तव्हांखे थोरो ॾुखु आयो मींहं जे करे वरी अलाह जे घर में वेही ॿुधो था अमल न विञाइबो तव्हांजो। साईं ॿियो मां अमल जन्नत जी क़ीमत कीअं अदा कयां? मां त ग़रीब मिसकीन आहियां। पाण फरमाया त 10 दफ़ा मां मुहम्मद करीम ते सलात सॻोरी पढ़ंदे ॼण तो जन्नत जी क़ीमत अदा करे छॾी आहे। साईं 2 ॼणा राति जो विड़ियल ॻोल्हे बि लहां ठहनि अलाए न ठहनि पाण फरमाइनि था हे कलमा 10 दफ़ा अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल ज़ंबियूं व अतूब इलैहि 10 दफ़ा पढ़ंदे ॼण तो 2 माण्हुनि विढ़नि जो पाण में ठाह कराए छॾियो आहे। साईं राति में मां हज उमरो कीअं कयां? मां अली मदीने में हज उमरो थींदो आहे मके में। पाण फरमाइनि था 3 कलमो सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम 10 दफ़ा पढ़ंदे ॼण तो राति में हज बि कयो आहे त उमिरो बि करे छॾियो आहे। साईं 10 क़ुरान जा ख़तम मां कीअं पढ़ां? पाण फरमाइनि था 30 दफ़ा सूरत इख़लास क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद 30 दफ़ा पढ़ंदे ॼण तो 10 क़ुरान जा ख़तम पढ़िया आहिनि। पोइ बा अमल कबो न? वाज़ ॿुधी करे ॿेड़ी अमल बि कयो छो त अल्लाह साईं क़ुरान पाक में बयानु कयो इंसान तोखे मां हयाती ॾिनी आहे तोखे मां ज़िंदगी ॾिनी तोखे उमिरि ॾिनमें साईं छाजे लाइ ॾिनई? रब जो क़ुरान चए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। पढ़ायो न बच्चन खे क़ुरान पाक ताका क़बर भी भली थिएव ज़िंदगी भी सुठी थिएव। पढ़ाईंदा हो अंग्रेज़ी नौकरी मिलंदी कोन्हे का। बच्चन खे क़ुरान पढ़ायो
क़ुरान जी नौकरी कंदा रब तव्हांजे घर जा ठिकर बि सोना करे छॾींदो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां, अंग्रेज़ी तालीम पढ़ाईंदो न, अंग्रेज़ी तालीम में मुसीबत अथव, क़ुरान वारी तालीम में रहमत अथव। छा बा कहिड़ा लफ़्ज़ मां चवां? अंग्रेज़ी तालीम में मुसीबत अथव, क़ुरान जे तालीम में रहमत अथव। हे ज़िलो दादू तव्हां असां खां परे कोन्हे को, इन ज़िले दादू जो हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंजो नालो आहे पाट शरीफ़। आट ऐं पाट इहे ॻोठनि जा नाला आहिनि। विया आहियूं असां इलाइक़े में वाज़ करे आया आहियूं। पाट शरीफ़ में कुरैशी ख़ानदान जा माण्हू रहंदा आहिनि, जेके अहल इल्म वारा, आलिम, हाफ़िज़, नेक, उन्हनि जे ख़ानदान में छोकिरा पैदा थियो जंहिं ॾिसी क़ुरान पढ़ियो, अॻिते वरी ख़्यालु कयूं त हाणे सभु मुला हिकु अधु को अंग्रेज़ी पढ़ियो त ऑफिसर थिए। आहे न कीअं चवंदा आहिनि सिंधी में, सभु थियनि सैयद घोड़ा केरु ॿधे, चए हिकिड़ो ऑफिसर थिए। हुन अंग्रेज़ी शुरू कई, जॾहिं जवानी ते पहुतो त बीमार थी पियो, अहिड़ो बीमार थी पियो जीअं को सकरा जहिड़ो हुजे, बेहोश थी वियो, होश में आयो, रोई करे पीउ माउ खे चवणु लॻो, अब्बा मां जहन्नम वञा थो, मूंखे जहन्नम खां बचायो। वो अहल इल्म वारा माण्हू आहे, भलारा माण्हू आहे, ख़ैरु कयूं, छो त ख़ैरु करण जे करे मुसीबत टरी वेंदी आहे। ख़ैरु करे आया त वरी बेहोश थी वियो, वरी होश में आयो, वरी चवणु लॻो जहन्नम वञा थो, मूंखे जहन्नम खां बचायो। वरी उन्हनि ख़ैरु कयो, वरी मथां आया, बेहोश थी वियो, होश में आयो, चवणु लॻो अब्बा मां मुबारक हुजेव, रब जहन्नम खां वापसि करे जन्नत ॾेई छॾी आहे। पुछियोसि जहन्नम कीअं वञे पिए, जन्नत कीअं मिलई? चए जहन्नम अंग्रेज़ी तालीम जे करे वञा पियो, ॾिसी करे क़ुरान पढ़ियो हुउमि न, रब इन जे करे जन्नत ॾेई छॾी आहे। ॿिनी बच्चनि खे बि क़ुरान पाक जी तालीम ॾियारियो, भलाई बरकत थी हिन मिठड़े क़ुरान पाक में थी। ऐं अल्लाह जो वधि में वधि प्यार, अल्लाह जो वधि में वधि रहम। पुछूं अल्लाह जे क़ुरान खां साईं वधि में वधि तुंहिंजो प्यार कहिड़नि सां आहे? अल्लाह वधि में वधि तुंहिंजो रहम कहिड़नि सां आहे? क़ुरान लफ़्ज़ चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उन्हनि सां आहे जेके क़ुरान जी तालीम वठंदा आहिनि। अल्लाह जी महिरबानी सां उलमा किराम जी महिनत आहे, हे बि जलसे जी महिनत, अल्लाह जे ॿारनि जी, नौजवाननि जी मां दुआ घुरदुमि, अल्लाह जी महिनत बि क़बूल फ़रमाए। हे जमात जो बि ॾुख सुख अल्लाह क़बूल फ़रमाए। ईंदो आहे ॾुख बा, का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। वरी वेही तव्हांजो पंधु करे आया हो न, सम्झो त तव्हांखे सवाबु पूरो मिली वियो। अल्लाह वटि सवाब जी खोटी कोन्हे का। मतां को मायूस थिए, मतां को ईअं चवे त अलाए सवाबु मिलंदो, अलाए न मिलंदो, अल्लाह वटि सवाबु घणो अथव। आज़म अजरा, अल्लाह फरमा त मां वटि वॾो अजुर अथव। अल्लाह सभिनि जी हाज़िरी क़बूल फ़रमाए। असांजा लिबास थींदी न, लिबास थींदी सवा थियनि था, निमाज़ बि थिए, वरी वधीक ॿुधाईंदा। अल्लाह मुंहिंजा लफ़्ज़ बि क़बूल फ़रमाए।